वन्नज्मि इज़ा हवा। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश्शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम रऊफ़ुर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहले बैतिहि अजमाइन। जनाब स्टेज पे बैठल तमाम ज़िवकार उलमाए कराम व सना खानान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व मुअज़्ज़िज़ीन इलाका व तमाम आशिकान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। दोस्तों, जीअं के तव्हांखे मालूम हूंदो कि प्रोग्राम नंढनि छोकरनि क़ुरान पाक नाज़रा पढ़ियो हुआ, उन्हनि जे हवाले सां ही प्रोग्राम रखियो वियो हुआ। मूं जेका आयत करीमा तिलावत कई आहे उनमें अल्लाह तबारक व तआला कुरान पाक के हवाले से भी इशारो दिनो हुआ। उन सां गॾोगॾु ही बाबरकत महीनो मेराज जो भी आहे। मेराज जो भी इन आयत करीमा में जिक्र खैर आहे। ऐं उन सां गॾोगॾु हिन बाबरकत महीने जी निस्बत सैयदना अली अल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु सां भी आहे। ऐं उन्हनि जो लगाव कुरान करीम फुरकान हमीद सां केतिरो हो इहो भी तव्हांखे मुख़्तसर ॿुधाईंदुसि। अलासिल नंढड़नि जो कुरान पाक पढ़ण, मुख़्तसर मेराज ऐं हज़रत अली करमल्लाहु वजहू रज़ी अल्लाह ताला अन्हो जो कुरान पाक सां वास्तो ऐं निस्बत। दोस्तों, ये सब चीज़ूं इन में इशारा इन आयत करीमा में अल्लाह तबारक व तआला आंदा आहिनि। इन जी वज़ाहत मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। सब गड्जी करे पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। फिर दोबारा सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकत कुरान करीम फुरकान हमीद में इरशाद फरमायो, वन्नज्मि इज़ा हवा। कसम आ सितारे जो जगह हेठ लथो। इन आयत करीमा जे तफसीर में मुफस्सिरीन इकराम घणा तफसीर लिखिया आहिनि। कुछ मुफस्सिरन लिखियो आहे कि इन वन नज्म इज़ा हवा मां मुराद सुरैया सितारो हुआ। अल्लाह ताला उन सुरैया सितारे जो जिक्र कयो आहे।
अल्लामा इमाम अब्दुर्रहमान सफूरी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे कि इन वन नज्म मां मुराद कुतुब तारो आहे। इन पासे का कुतुब सितारो हुंदो आहे। अल्लामा इमाम अब्दुर्रहमान सफूरी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे कि इन मां मुराद इहो कुतुब वारो तारो आहे। पर उन हिकड़ी वज़ाहत लिखी आहे। इमाम अब्दुर्रहमान सफूरी रहमतुल्लाह अलैह फरमाइन था जना मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज वारी रात मेराज ते विया अल्लाह जी ज़ात बाबरकात सजी कायनात मुस्तफा जे इस्तक़बाल जे लाइ बिहारे छड़ी हुई। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जे इस्तक़बाल जे लाइ अल्लाह सितारा बीवी आया। अल्लाह जी ज़ात बाबरकात जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम के सितारन अर्ज कयो कि या रसूल अल्लाह ओ अल्लाह जा हबीब मेहरबानी फरमाए असा सितारन के भी नवाज असा ते भी नजर इनायत कर। अल्लामा इमाम अब्दुर्रहमान सफूरी रहमतुल्लाह अलैह फरमाइन था कि अल्लाह जे हबीब फरमायो कि तमा लखन करोड़न जे तादाद में सितारा आयो मां कंखे नवाज़िया बस मुस्तफा करीम कुतुब तारे जे नजदीक हा। मुस्तफा करीम इन कुतुब तारे ते पंहिंजो कदम मुबारक लगायो। उन कदम जी बरकत जे करे उहो ॾिहाड़ो आ अॼोको ॾिहाड़ो आ ॿियनि सभिनि सितारनि ते ज़वाल ईंदो आ। उहे सितारा उभरंदा भी आहिनि लहंदा भी आहिनि। मौसम जे हवाले सां उहे पंहिंजो मक़ाम तब्दील भी कंदा आहिनि। कतियूं कुतुब तारा जेके भी आहिनि विछू आहिनि या जेके भी खट आहिनि के अलग अलग सितारनि जा नाला आहिनि। उन्हनि सितारनि जी मौसम हूंदी आहे। उन्हनि मौसमनि में सितारा उभरंदा भी आहिनि लहंदा भी आहिनि। राति जे टाइम ते सितारा हिन टाइम हिन जाइ ते हूंदा सुबुह जे टाइम ते सितारा लही वेंदा आहिनि। मुस्तफा करीम जी बरकत वारो कदम मुबारक लगो। अल्लाह जी ज़ात बाबरकात उन कुतुब तारे के एडी इज्जत अता फरमाई। वो कुतुब तारो हिकड़ी जाइ ते बीठो हूंदो आ। सब सितारा इन कुतुब तारे जो तवाफ कंदा आहिनि। इमाम अब्दुर्रहमान सफूरी रहमतुल्लाह अलैह फरमायो आ कि वन नज्म मां मुराद कुतुब तारो आ। कुतुब तारो संजो हुजे शाम हुजे ॾींहुं हुजे रात हुजे हिकड़ी जाइ ते बीठो हूंदो आ ऐं सब सितारा उन जे इर्द गिर्द तवाफ कंदा आहिनि छो जो मुस्तफा जो कदम मुबारक इन कुतुब तारे के लगो आहे। केर भी मानू समंदर में हलियो वने रात जो जंग में अचे उनके तरफन जी खबर न पवे कुतुब तारे के सजो कुल्हो दई बीहे तो उन में पाकिस्तान में उन जो मुहाड़ मुबारक सीधो काबे मुबारक देती। यो सितारो पूरी कायनात जे लाइ हिदायत जो रस्तो आ। इन कुतुब तारे जे जरिए सां अजकल त लांचन में होड़न में रेडार सिस्टम मैप सिस्टम गूगल वारो निजाम उन जे जरिए सां सुञाणंदा आहिनि त कराची काॾे आ जीवणी काॾे आ ग्वादर काॾे आ। अॻे ये सिस्टम कोन हूंदा हा त लांचन वारा माण्हू बेरी जहाज़न वारा माण्हू इन कुतुब तारे जे जरिए ॼाणंदा हा कि कराची किथे आ जीवणी किथे आ ग्वादर किथे आ कहिड़े पासे वेंदासीं असां किथ पुॼंदासीं। कुतुब तारो होंदो हो। मुस्तफा कदम घुमायो सब सितारा तो उन जो तवाफ कंदा आहिनि पर वो सितारो एडो मकाम वारो थियो कि अल्लाह हुन के बिहारे छॾियो। पूरी कायनात जी रहनुमाई हो कुतुब तारो कंदो आहे। इमाम अब्दुर्रहमान सफूरी रहमतुल्लाह अलैह फरमायो वन नज्म मां मुराद इहो कुतुब तारो। पर इमाम जाफर सादिक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो वन नज्म हुआ मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन सितारे मां मुराद मुस्तफा करीम जी ज़ात फी लैलतिल मेराज इज़ा हवियुन मेराज वारी रात जरा मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मथे विया
मथे त अल्लाह जे इश्क मां, अल्लाह जे दीदार जे शौक़ ऐं ज़ौक़ मां मथे विया। पर जॾहिं अल्लाह जो दीदार करे अर्शो कुर्सी ॾिसी जॾहिं वापस आया थे ना, इहो वॾो कमाल हो। अल्लाह जी ज़ात बाबरकात कसम खाधो, वन नज्म इज़ा हवा, ऐ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हवियुन फी लैलतिल मेराज, कसम मुखे मुहम्मद अरबी जो जॾहिं हू मेराज जी रात हेठ लथो पे। पर इमाम बग़वी रहमतुल्लाह अलैहि ॿुधायो मान कि वन नज्म इज़ा हवा मां मुराद कुरान पाक भी आहे। इमाम बग़वी रहमतुल्लाह अलैहि तफसीर मुआलिमुत तंजील में लिखो हुआ, अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैहि तफसीर अद्दुर्रुल मंसूर में लिखो हुआ, ॿियनि भी काफी बुजुर्गन लिखो हुआ। कील अल मुराद बिन नज्म कुरान, इमाम बग़वी रहमतुल्लाह अलैहि लिखो हुआ, अल मुराद बिन नज्मिल कुरान, इन नज्म मुराद कुरान करीम फुरकान हमीद आहे। सुमिया नज्मन लिअन्नहु नज़ल नुजूमन मुतफर्रकन 20 सना। इमाम बग़वी रहमतुल्लाह अलैहि फरमाया था, इन नज्म मा मुराद अल्लाह जो किताब कुरान करीम फुरकान हमीद आहे। इन जो नालो नज्म इन जे करे रखियो वियो आहे, सुमिया नज्मन लिअन्नहु नज़ल नुजूमन मुतफर्रकतन 20 सना। इनके कुरान करीम जो नालो, कुरान करीम के नजम जो नालो, सितारे जो नालो इन जे करे ॾिनो वियो आहे कि इहो टुकड़ा टुकड़ा आयतूं आयतूं थी करे मुस्तफ़ा करीम ते नाज़िल थियो वा 20 सालन जे अरसे में। असल नजम टुकड़े के भी चइबो आहे। एड़ी शय नजम वरो वसी लफ्ज़ आहे, नजम असल के भी चइबो आहे। हाज़ल हदीस ला नज्म लहू, ही उहा हदीस आहे जंहिंजो को असल न आहे, या असल नजम असल के भी चइबो आहे। का भी शय अगर तव्हां बनाईंदा जे मिसलन मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खां नबूवत शुरू थी, अल्लाह जी ज़ात बाबरकात पंहिंजी कुदरत सां हिकिड़ो गोल दायरो बनायो नबूवत जो दायरो नुक्ते खां शुरू थियो, वरी अची उन नुक्ते ते खत्म थियो। शुरुआत भी मुस्तफ़ा करीम खां थी, मता वजबत लकन नबूवह या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह तव्हां के नबूवत कदा मिली? पाण करीमन फरमायो, कुन्तु नबियन ले आदम बैनल माए व तीन, मां उन टेम ते नबी हुयुसि जॾहिं आदम अलैहिस्सलातु वस्सलाम मिट्टी ऐं गप ऐं गारे में हो। उन टेम ते नबी हुयुसि ऐं पैदा उन टेम ते थियो हो, नबी उन टेम ते हुयो, पर मुस्तफ़ा आयो आखिर में हो। त असल में भी मुस्तफ़ा हो त आखिर में भी मुस्तफ़ा आयो। त नजम इनखे भी चइबो आहे। ऐं नजम उन शय के भी चइबो आहे जेका विच में लटकियल हुजे। जियां मानी खाइबी आहे, वात में लुकमो विझबो आहे, वो लुकमो न मादे ताईं पुॼंदो आहे, न मुंह में हूंदो आहे, नड़ीअ में हूंदो आहे, त इनखे बि नजम सॼो वेंदो आहे। अलहासिल नजम जूं घणी तारीफ़ूं आहिनि, बस ॿुधाइणो इहो आहे कि इन नजम मां मुराद उलमा इकराम मुफस्सिरीन इकराम अलैहिम रिदवान कुरान करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मुसहफ भी मुराद वरतो आहे। इन नजम मां मुराद अल्लाह जो किताब कलामुल्लाह आहे। ऐं कलामुल्लाह के इहो एजाज़ हासिल आहे, बल्कि मुस्तफ़ा करीम जो मौजज़ो आहे। ज़बूर नाज़िल थियो, तौरेत नाज़िल थियो, इंजील नाज़िल थियो, या ॿियनि अंबियान ते सहीफ़ा नाज़िल थिया, उहे सभु बेयक वक्त किताबी सूरत में नाज़िल थिया। पर अल्लाह जी ज़ात बाबरकात इमाम बग़वी त लिखियो आहे कि 20 महीननि में
पर तारीख या ॿियनि मुअर्रिखन मुफ़स्सिरन लिखियो आहे कि नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम ते क़ुरान पाक 23 सालन में नाज़िल थियो। आयत आयत बब्बा आयतूं सूरतूं नाज़िल थियूं। छा लाइ? अल्लाह जी ज़ात बाबरकात नाज़िल क़ुरान पाक कयो। ॿिया नबी क़ुरान वठण जे लाइ मख़सूस मक़ाम ते वेंदा हा, किताब वठण जे लाइ, आसमानी सहीफ़ा वठण जे लाइ मख़सूस जगह ते वेंदा हा। उन्हनि खे उते आसमानी किताब मिलंदो हो, आसमानी सहीफ़ा मिलंदा हा। पर मुस्तफ़ा जो इहो मक़ाम आहे कि मुस्तफ़ा करीम मक्के में हूंदा हा, क़ुरान मक्के में नाज़िल थींदो हो। मुस्तफ़ा करीम जंग बदर जे बदर वारे मैदान में हूंदा हा, जिब्रील उते क़ुरान खणी ईंदो हो। मुस्तफ़ा उहद में हूंदा हा, जिब्रील उते क़ुरान जूं आयतूं खणी ईंदो हो। मुस्तफ़ा मदीने में हूंदा हा, उते क़ुरान नाज़िल थींदो हो। पर टुकड़ा टुकड़ा क़ुरान जा आयतूं नाज़िल थियूं। तॾहिं तो इमाम बग़वी रहमतुल्लाह अलैह फरमाए सोमिया नजमन लिअन्नहु नज़्ज़ल नुजूमन मुतफर्रक़तिन 20 सन्ना। क़ुरान खे क़ुरान इन करे चयो थो वञे कि टुकड़ा टुकड़ा थी करे नाज़िल थियो आहे ऐं 20 सालन जे अरसे में नाज़िल थियो आहे। पर मज़े जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, क़ुरान जो कलाम भलो मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे पसंदि ईंदो हो। पर कॾहिं कॾहिं मुस्तफ़ा जी दिल मुबारक ते गिरानी थींदी हुई त हिन आयत करीमा जो मतलब या इन जो मथां अमल करण मुंहिंजी उम्मत लाइ ॾुखियो थींदो। अल्लाह जी ज़ात बाबरकात उहो मनसूख करे छॾियो, उहो क़ुरान बरक़रार रखी जेको मुंहिंजे मुस्तफ़ा करीम खे ज़्यादा पसंदि हो। नजम मुराद क़ुरान करीम भी आहे ऐं ही क़ुरान करीम ॿारनि पढ़ियो आहे न। मुस्तफ़ा जी हदीस हज़रत इब्न आमिर खां रिवायत आहे, समिअतु अन रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुइलल क़ुरान फी इहाबिन उल्किया फिन्नार मा अहतरक। मुझे हबीब फरमायो क़ुरान करीम खे चमड़े में वेढ़े बाह में अगर उछलायो वने तो क़ुरान पाक जे करे वो चमड़ो भी बाह में को न सड़ंदो। ये समझो कि मुझे मुस्तफ़ा करीम मिसाल दिनो, ओ दुनिया वारो जै इंसान जी चमड़ी जे अंदर क़ुरान पाक होंदो, अगर कि वो पंहिंजे बुराइयुनि जे करे बदअमालियुनि जे करे जहन्नम में उछलायो वने, पर हुन जी चमड़ी जे अंदर, दिल जे अंदर, सीने जे अंदर अल्लाह जो कलाम होंदो, भले जहन्नम में पियो हुजे पर क़ुरान जी बरकत जे करे उनके जहन्नम जी बाहि कोन साड़ींदी। ओ मुसलमानो तव्हांखे खुशखबरी हुजे, ओ नंढड़ा नौनिहालो तव्हांखे खुशखबरी हुजे, अल्लाह जी ज़ात बाबरकात तव्हांखे क़ुरान करीम फुरक़ान हमीद जहिड़ी नेमत सां नवाज़ियो आहे। उम्मीद आहे कि तव्हां अल्लाह जो क़ुरान पढ़ी, असां अल्लाह जो क़ुरान पढ़ी उन ते अमल कंदासीं। जॾहिं तूं असां क़ुरान पढ़ी उन ते अमल कंदासीं, क़ुरान खे सीने सां ढाईंदासीं त इंशाअल्लाह असांजे लाइ जन्नत पकिया। पर खुदा ना खास्ता को गुनाहगार हुजे, बदकार हुजे, स्याकार हुजे, मुस्तफ़ा करीम फरमायो क़ुरान चमड़े में वेड़े बाह में भी उछलाए वने तो उन चमड़े के बाह ना साड़ींदी। यो मिसाल आहे क़ुरान जंहिंजे सीने में हूंदो, अगर जे जहन्नम में वने तब उनके जहन्नम जी बाह कोन साड़ींदी। तमाम मौलवी साहब के छा ॾींदा हूंदो? 12,000 15,000, ये 12,000 ये 15,000, बल्कि महीने का पेरियां खत्म थी वेंदा। समझो मुसलमानो
तमाम मौलवी ते एहसान को न कंदा आयो, तमाम पांजे ले सवाब कमाईंदा आयो, पर मौलवी साहब तमाजे बच्चन के वो खजानो दिनो वा, कुरान पढ़ायो वा। इन कुरान पढ़न जे सदके में अल्लाह जी जात बाबरकत तमाजे बच्चन जी जहन्नम जी बाहि था हिफाजत फरमाईंदो। आसान लफ्ज़न में तमा पैसा देना मौली साहब के 12-15 हज़ार हुए न हलिया, पर मौली साहब तमा जे बच्चन के उहा शय ॾिनी जेका शय तमा जे बच्चन के दुनिया में त कमी इंदी, पर उहा शय कब्र में क़यामत में भी तमा जे बच्चन के कमी इंदी। ऐं क़यामत जे ॾहाड़े अल्लाह जो कुरान पंहिंजे पढ़ंदड़न जी शफाअत कंदो। मुझे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, इक़राउल कुरान, कुरान पढ़ो। छो जो मुझे हबीब फरमायो, इन्नहु यशफाउ लिअस्हाबिही, कुरान बेशक पांजे पढ़न वारन जी शफाअत कंदो। इक़राउल कुरान शफीअन लिअस्हाबिही, पांजे पढ़ंदड़न जी कुरान शफाअत कंदो। क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, एनो निहाल नंढड़ा बचड़ा जन तमा जे औलादन कुरान पढ़ियो वा, उहे छोकरा हुजन चाहे धीअयूं हुजन, क़यामत जो ॾिहाड़ो थींदो अल्लाह जो कुरान इन्हनि खे जहन्नम में वञण कोन ॾींदो। शफाअत कंदो, मुंहिंजा रब इन्हनि मूंखे पढ़ियो वा, इन्हनि मूंखे हंडायो वा, इन्हनि मूंखे संभालियो वा, मुंहिंजा रब मां सिफारिश थो कयां इन्हनि खे जन्नत में मोकिले। ऐं मुंहिंजे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, नंढा ॿार अंगल करे बीही रहंदा जन्नत जे दरवाज़े ते, अल्लाह उन्हनि खे जन्नत में मोकिलींदो, पर हू जन्नत जे दरवाज़े ते बीही रहंदा अंगल कंदा, मौला असांजो अब्बो अम्मा जन्नत में न वञे असां कीअं वेंदासीं, असांजे अब्बे अम्मा के भी छॾ उहे भी हलन त पोइ असां जन्नत में वेंदासीं। अलहासिल मौलाना साहब तव्हां के अहिड़ी नेमत सां नवाज़ियो आहे, कुरान पाक जी दौलत सां तव्हां के मौली साहब नवाज़ियो आहे, तव्हां जे बच्चन के नवाज़ियो आहे। मौली साहब के जेको तव्हां खजानो ॾिनो उहो ख़त्म थी वेंदो, पर मौली साहब जेको तव्हां के खजानो ॾिनो आहे न, उहो खजानो दुनिया में भी ख़त्म न थींदो त आख़िरत में भी ख़त्म न थींदो, आख़िरत में भी कम अचण वारो आहे। मुझे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अन उस्मान बिन हुनैफ क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लमहु। मुझे हबीब फरमायो, दुनिया वारा तव्हां त ॻाल्हियूं कंदा, फलाणो माण्हू ॾाढो सुठो आहे, फलाणो वॾेरो ॾाढो सुठो आहे, MN MP ॾाढो सुठो आहे। कुरान तो फरमाए वॾेरा हूंदा सुठा, MN MP सुठा हूंदा, पर मुंहिंजो हबीब तो फरमाए खैरुकुम तामा भलो हुआ तअल्लमल कुरान व अल्लमहु, जेको कुरान पढ़े ऐं जेको कुरान पढ़ाए। अल्लाह जे हबीब उनके भलो फरमायो आहे। तव्हां जे बच्चन कुरान पढ़ियो वा, ये तव्हां जा बच्चा अॼु खां वठी भला आहिनि, सुठा आहिनि, ऐं रुगो हिते न क़यामत में भी ये भला हूंदा, सुठा हूंदा। इन्हनि जे लाइ अल्लाह जो कुरान निजात जो परवानो खणी ईंदो। हज़रत अली साईं जो महीनो आहे न 13 रबिल और रजबुल मुरज्जब ते, हज़रत अली साईं पैदा थिया आहिनि। बिज़ाहिर उनजी का ख़ासि मुस्तनिद रिवायत कान्हे, पर हिकिड़ो उलमा जी तहक़ीक़ आहे, हिकिड़ो अंदाज़ो आहे कि 13 रजबुल मुरज्जब ते पाण पैदा थिया आहिनि। उन्हनि जो कुरान सां लगाव, तव्हां जे बच्चन खे भी रजबुल मुरज्जब में कुरान जी नेमत अल्लाह नसीब कई आहे। कुरान भी पढ़ण जो तव्हां खे ॿुधायां थो, वरी रजब में नेमत नसीब थी आहे। हज़रत अली साईं जी विलादत मुबारक रजब में थी आहे, ऐं हज़रत अली साईं सां कुरान जो केतिरो वास्तो ऐं अली साईं जो केतिरो कुरान सां वास्तो ऐं निस्बत हूंदी। हज़रत अली करम अल्लाह वजहू, बुखारी शरीफ जी हदीस आहे, मुसलमानों कुरान सिखो, नंढा बच्चा तो कुरान सिखन था, तव्हां वॾा भी सिखो।
तवा वडा भी कुरान सिखो पो कुरान पढ़न जा नंढन बारन के कुरान पढ़न आसान लगंदो आ वे कुरान जल्दी पढ़ी विंदा आइन तलफ़ुज़ सही कंदा आइन वडे माण्हू जी ज़बान वज़न करे वेंदी आ ख़ुसूसन पोढ़े माण्हू जी ज़बान जरा माण्हू पोढ़ो थींदो न उन जा लफ़्ज़ भी साफ़ ना निकरंदा इए कोने त कोन जा दंद जुरी विंदा आइन तडा आवाज को निकरंदो आ दरअसल बुढ़े मानू जी ज़बान वजन करे वेंदी आ यो बाकायदा तजवीद जो मसलो आ या यो फिक़े जे किताबन बाब ज़िल्लतुल कारी में भी न जो हवालो दिनो आ कि बुढ़े मानू जी ज़बान वजन करे वेंदी आ उन जा लफ्ज़ सही ना निकरंदा ओ लफ्ज़ कढंदो हिकड़ो आ निकरी बियो वेंदो आ या लफ्ज़ हिकड़ो कढण चाहिंदो आ तो वो साफ ना निकरंदो अलासिल कुरान पढ़न जो अंदाज तवा के बुधाया कि तवा वड्डा भी पढ़ो बेशक तवा के कुरान पढ़न मुश्किल लगे बुखारी शरीफ मुस्लिम शरीफ मिशकात शरीफ जी हदीस आ मुझे हबीब फरमायो जेको कुरान जो माहिर आ जेको जवानी में कुरान पढ़े तो या बचपन में पढ़े तो या वडपण में पढ़े तो पर कुरान पढ़े सही तो मुझे हबीब फरमायो जेको सही कुरान पढ़ंदो माहिरुल कुरान मलकल अबरार मुझे हबीब फरमायो जेको कुरान सुठो पढ़ंदो न वो नेक फरिश्तन सा गड हुंदो फरिश्ता तो सब नेक हन पर जेके ज्यादा नेक हुंदा कुरान जो माहिर जेको हुंदो उन सा गड हुंदो क़यामत पर जेको मानू अटकी अटकी कुरान तो पढ़े अटकी अटकी उनके तलफ़ुज़ नथो अचे या उन जी ज़बान नथी बीहे तो उनते तनकीद न कंदा कयो मुझे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो हुआ लफ्ज़ पढ़न सा हिकड़ो सवाब थींदो पर जेको अटकी अटकी लफ्ज़ पढ़े तो उनके हिकड़े लफ्ज़ जे बजाय डबल लफ्ज़न जो सवाब थींदो त या असांजे कुरान असांजे इस्लाम कुरान पढ़न जी तहरीस जारी आ ये न चो असांखे पढ़न कोनी तो सिखो कुरान पढ़ो इमाम आज़म या इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैहि लिखंदो आ कि पाण हिकड़ो कुरान जो खत्म रमजान में ॾींहं जो पूरो कंदा हुआ ॿियो खत्म रात जो पूरो कंदा हा ऐं हिकड़ो खत्म तरावीहन में पूरो कंदा हा मतलब महीने में एक हठ कुरान जा खत्म पूरा कंदा हा हज़रत अली साईं करमल्लाह वजहू जो तो मकाम ही निराल तमाम मकातबे फिक्र जो उलमा लिखियो आ अल्लामा अशरफ अली थानवी साहब भी लिखियो आ करामत लिखे थे अली साईं जी लिखे तो हज़रत अली करमल्लाह वजहू के कुरान करीम ते एतरो उबूर हासिलो साईं जो कुरान साइरो लगाव हो एतरो रवानी सा साईं कुरान पढ़ंदा हा घोड़ो सजाए भी आंदा हा उनते संज रखंदा हा पान घोड़े जे संज में हथ विझी घोड़े जे जीने में हिकड़ो कदम रखी अलिफ लाम का कुरान शुरू कंदा हा यो कदम फेराए बे जीने ते रखंदा हा पान वन्नास ताईं कुरान पूरो पढ़ी छड़ींदा हुआ एडो कुरान सा लगाव हुंदो रजबुल मुरज्जब में साईं आवा ए कुरान जा एडा माहिर दुआ तो कया कि अल्लाह ताला तवा जे बच्चन के भी कुरान जो एडो माहिर कंदो रवानी सा कुरान पढ़ंदा आई उम्मीद तो कया कि एडो लगाव होंदो कि ही भी रमजान में कई कुरान जा खत्म शरीफ पढ़ला पर चलो ही बच्चे जे लाया कुरान पढ़ंदा पर तवाए खबर मरण मेणो कोने को माण्हू मरी हो ना तवा जो पुट भले LLB करे अचे इंजीनियरिंग करे अचे MPhil करे अचे PhD करे अचे ABC का वठी करे PhD या सब किताब तवा जे कब्र ते पढ़े तवा जी निजात तवा जी निजात काने पर ही तवा जो नंढड़ो पुट तवा जो भाइटियो तवा जो भा या तवा जी न्याणी तवा जी भेण तवा जी धीअ सिर्फ 3 दफा कुल वल्लाह शरीफ पढ़ी तवा के बख्शे तवा जा बेड़ा पार थी वेंदा अल्लाह तवा के बख्शे छड़ी दो
मौली साहब तव्हां के एड़ी नेमत अता कई आ जंहिंजे करे तव्हां जे बच्चन जी त निजात थींदी पर तव्हां असां सभिनि जी निजात इन जे ज़रिए सां थींदी। अलासिल पंहिंजे बच्चन के कुरान पढ़ायो, कुरान पढ़ाइण सां गॾो गॾु अॼे माशाअल्लाह पिया आहिनि, सुठी ॻाल्हि आहे हे तव्हां जे बच्चन के इनाम मिलंदो, पर हे तव्हां के ॿुधायां कि ही एॾो वॾो ख़ासि एज़ाज़ कोन्हे। असुल बच्चो कुरान पढ़े ना, इहो इनाम तव्हां उन उस्ताद खे ॾियो। इमाम आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हवाले सां ईंदो आहे, इमाम साईं पंहिंजे पुट हमाद के कारी साहब वटि, हाफ़िज़ वटि, मौलवी वटि छॾियो कने कुरान पढ़ाईंस। आओ से कुरान पढ़ायास तो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पढ़ाए, अलिफ बा ता सा ये बाब पढ़ाईस, बाब पढ़ाए करे सूरह फातिहा ते आंदाईस, अलहम्द शरीफ ताईं आंदाईस, अलहम्द शरीफ बार पूरो कयो, वनी बाबे के बुधाई इमाम आज़म साईं के बुधाई। इमाम आज़म साईं पान हली आयो, 50,000 दिरहम उस्ताद के इनाम ॾिनई। चे साईं छा जाए चे मुझे बच्चे के तो बेबहाने नेमत सां नवाज़ियो आ, लिहाजा 50,000 दिरहम थोरा है, मां तुझी खिदमत तो कयां जे मुझे बच्चे के अञा शौक़ ऐं ज़ौक़ सां पढ़ाए। पंहिंजे बच्चन जे उस्ताद ते रोब न कंदा कयो, उनके दबाईंदा न कयो, उनकी इज्जत कंदा कयो। पंहिंजे बच्चन के भी सेखारियो कि उस्ताद जो अदब कन, एहतराम कन, ऐं बच्चो सुधरंदो उहो आहे जेको माण्हू मौलवियुनि जो एहतराम कंदो। तव्हांखे हिकिड़ो मुशाहिदो जेको माण्हू उलमा जो, आइमा जो, पेशमामन जो मुखालिफ हूंदो न, तव्हां इन पूरे इलाइक़े में पूरे पंहिंजे मिटन माइटन में मुशाहिदो कयो, जेको माण्हू इमाम जो, कारी जो, हाफ़िज़ जो, आलिम जो मुखालिफ ईंदो, अल्लाह उन जे बच्चन के दीनी तालीम सां नवाज़ींदो कोन्हे। इहो अल्लाह जो पहिरियों नंबर हूंदो आहे। पंहिंजे इमाम के संभालियो, पंहिंजे बच्चन जे उस्ताद के संभालियो। बेशक ही तव्हां इनाम भले तव्हां जे बच्चन के मिलन, उन बच्चन जी हौसला अफ़ज़ाई थींदी, पर असल इनाम जो हक़दार इन्हनि बच्चन जो उस्ताद आहे, जंहिं मेहनत करे ॾींहं राति हिकु करे तव्हां जे बच्चन के कुरान जहिड़ी दौलत सां मालामाल कयो। अलासिल अल्लाह जो कुरान तव्हां जे बच्चन के मिलियो आहे, तव्हां पंहिंजे बच्चन जे पढ़ाइण वारे खे बेहिसाब ॾींदा कयो। वो तव्हारा पैसा उन तरह खत्म थी वेंदा, पर हू तव्हां जे बच्चन के एड़ो निजाम दींदो कि ते दुनिया में भी कारगर होंदो तो आखिरत में भी कारगर होंदो। हिकड़ी रिवायत मेराज जी ॿुधायां, टाइम भी लाई आहे, सर्दी भी आहे, तकरीबन मूंखे अध घंटो थी वियो आहे। मुख्तसर मेराज पाक जे हवाले सां अल्लाह जे कुरान में इहा आयत जेका पढ़ियमि तव्हां खे ॿुधायमि त मां मेराज भी आहे। वन नज्म इज़ा हवा मां इमाम जाफर सादिक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो इन नजम मां मुराद मोहम्मद अरबी जी ज़ात बाबरकात भी आहे। जॾहिं मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मेराज ते विया, वन नज्म इज़ा हवा, नजम मां मुराद मुस्तफ़ा जी ज़ात आहे। इज़ा हवा, हवा हुवियुन मां अगर वरतल होजे, उलमा वेठा आहिनि, इमाम कुर्तुबी रहमतुल्लाह अलैह तफसीर कुर्तुबी में लिखियो आहे, या लुगत जे किताबन भी लिखियो आहे। हवा अगर हुवियुन हाजे पेश सां वरतल होजे तो उन जी माना हुंदी आहे हेठ लहण। लिसानुल अरब खोले ॾिसो, बेहतरीन लुगत जो किताब आहे, उन में भी ॾिसी सघो था, उलमा वेठा आहिनि। ऐं इमाम कुर्तुबी रहमतुल्लाह अलैह तफसीर कुर्तुबी में भी लिखियो आहे, हवा अगर हुवियुन मां हाजे पेश सां वरतल होजे उन जी माना हुंदी आहे मथां खां हेठ लहण। पर जेकॾहिं हवा हवीयुन मां हाते ज़बर मां वरतल होजे तो उन जी माना हुंदी आहे मथे चढ़ण। हवा तव्हां जंग जा माण्हू आयो, लिसानुल अरब वारे हिकिड़ो आसान मिसाल ॾिनो आहे त हवा छा आहे।
खूह मां पानी भरींदा हूंदो। हाणे तव्हांखे त माशाल्लाह बोर लगा पिया आहिनि, पर तव्हां खूह ॾिठा हूंदा। खूह ॾिठा अथव न बाबा? उहा बाटली डोल बोक जेका खूह में हेठि लहंदी आहे, वरी भरजी मथे ईंदी आहे, वरी हेठि लहंदी आहे, वरी मथे चढ़ंदी आहे। असल में हवा इन बोक खे चयो वेंदो आहे। इन बाल्टीअ खे जेका खूह में हेठि लहंदी बि आहे, मथे उथंदी बि आहे। त वन नज्म इज़ा हवा मां माना ईअं थींदी कि मुंहिंजा हबीब कसम आहे तुंहिंजी ज़ात जो, जॾहिं तूं मथे मेराज ते आए ऐं जॾहिं तूं मेराज तां वापसि हेठि आए। हवा मां मुराद हवीयुन मां अगर ज़बर सां हुजे त मथे चढ़ण माना हूंदी आहे। अगर हुवीयुन हाजे पेश सां हुजे त उनजी माना हेठि लहण वारी हूंदी आहे। लिसानुल अरब वारे लिखियो आहे कि हवा जी हवा चइबो उनखे आहे जेका शइ अचे वञे। असां हवा जेका लॻंदी आहे इनखे बि असां हवा चवंदा आहियूं। इहा हवा बि कॾहिं हीअं वेंदी आहे, कॾहिं हीअं ईंदी वेंदी आहे। अलहासिल हवा लफ्ज़ जी माना है अचण वञण, यानी अल्लाह जी ज़ात बाबरकात मुस्तफ़ा करीम जो कसम खादो मुंहिंजा हबीब तूं जहिड़े शान सां मथे अर्शे मुअल्ला ते आए, उन शान जो कसम वरी मुंहिंजो दीदार करे जॾहिं वापसि आए, उन लहण जो कसम, यानी अल्लाह जी ज़ात बाबरकात पंहिंजे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जो आसमान ते वञण जो भी कसम खादो त वापस अचण जो भी कसम खादो आहे। थोड़ी हिकिड़ी झलकी तव्हांखे ॿुधायां। वॾो वाक़ियो आहे, उलमा का तव्हां ॿुधंदा हूंदव ऐं वाक़िया ख़त्म थियणा न आहिनि। तव्हांखे मुख़्तसर ॿुधायां। मुस्तफ़ा करीम अर्श तां मथे विया। तवज्जो ॾियो, तव्हांखे मिसाल ॾे सम्झायां। ही सॼो अर्श आहे। अर्श का हेठ पूरी मखलूक आहे। अर्श का मथे का मखलूक काने, होते ला मकान आहे, का जगह काने, उनखे ला मकान सॼो वेंदो आहे। ला मकान ते अल्लाह जी ज़ात बाबरकात पंहिंजे शान जे मुताबिक़ मौजूद आहे। अल्लाह जी वस्फ़ा ला मकान ला, अल्लाह जे लाइ को मकान मुक़रर कोने। ऐं अल्लाह जे हबीब अर्श खां मथे हेठ सॼी मखलूक, जिब्रील हेठ, कुर्सी हेठ, लोह कलम हेठ, अर्श मथा मथा बीठो आहे। उनजे मथा ला मकान आहे, को मकान कोन्हे। मथे अल्लाह पंहिंजे शान जे मुताबिक़ मौजूद। हाणे मुस्तफ़ा करीम पंहिंजा कदम रखिया अर्श ते, त ही सॼो सरापो मुस्तफ़ा जो किथे हो? समझो, नाज़ुक मराले मां गुज़रा थो। अर्श का मखलूक सॼी हेठ, मथे पंहिंजे शान जे मुताबिक़ रब। मुस्तफ़ा कदम रखिया अर्श ते, त मुस्तफ़ा जा पिस्तान मुबारक किथे हा, मुस्तफ़ा जा हथ मुबारक किथे हा, मुस्तफ़ा जो सिर मुबारक किथे हो? बस एतिरो तव्हांखे चवणो पवंदो, न खुदा हो न खुदा खां जुदा हो। कदम अर्श ते हा, सरापा मुस्तफ़ा जो काथे हो? मुख्तसर मेहमान ईंदो आहे न तव्हां ढींहर सां आयासीं न, रस्ते में आई साईं गुलाम कादर साहब ढोड़ी आयो, भाकुर पाए असां सां मिलियो। कोल मिशकात शरीफ, निसाई शरीफ, तिरमिज़ी शरीफ, मुंहिंजा मुस्तफ़ा फरमाइनि था मेराज वारी रात वादा यदहु बैन कतफैया फआरिफ्तु इल्मल अव्वलीन वल आखिरीन। मुख्तसर झलकी। मेहमान ईंदो आहे, मेहमान ईंदो आहे। साईं गुलाम कादर साहब मिलियो, भाकुर पाए असां सां मिलियो। मौलाना इकबाल साहब, साईं मौलाना सिकंदर साहब असांखे ॾिठा, उथी बीठा, हथ मिलायूं। मुस्तफ़ा करीम सत आसमान लताड़े अर्शे मुअल्ला ते पहुतो। रब हुक्म कयो किफ या मोहम्मद इन रब्बक युसल्ली। ओ मोहम्मद बीह, तुंहिंजो रब तो ते सलात पढ़ण थो चाहे। किफ या मोहम्मद इन रब्बक युसल्ली। ए मोहम्मद भी, तुंहिंजो रब तो ते सलात पढ़ण थो चाहे। पर इते सलात माना मुराद न वरती वेंदी, तव्हांखे सम्झाइण लाइ थो चवां।
कि इत मुराद थींदी किफ या मोहम्मद इन रब्बक युसल्ली। ए मोहम्मद सत आसमान लताड़े तू आयो आ, अर्श जे मथा पहुतो आ, हाणे तू भी मन तकर्रब इलैहि शिबरन फकर्रबतु इलैहि ज़िरा, जेको मुझे तरफ एक बालिश दींदो आ मां रब उन दे एक ज़िरा वधंदो आया। एतरो पंध तू करे आयो ही ए मोहम्मद, हाणे मां तुझे करीब थंदो चाहियां। इन रब्बक युसल्ली भी तुझो रब सलात पढ़ण तो चाहे, लफ्जी माना या थींदी पर सलात जी माना करीब थियण भी हूंदो आ। रब तो फरमाए भी हाणे तुझो रब तुझे करीब थियण तो चाहे। सुम्मा दना फतदल्ला फकाब कान कौसैन उदना। इन जो तफसीर तो बुधाया मुख्तसर। रब फरमायो थी भी तुझो रब सलात तो पढ़े, सलात त अबद खां अज़ल ताईं पढ़ई पे। कायनात न बनी ही मुस्तफा ते रब सलात पढ़ी पे, अन्या ताईं पढ़े थो, क़यामत ताईं रब मुस्तफा ते सलात पढ़ंदो रहंदो। असल माने या हुई मुझा हबीब हेतरो तू हली आयो आ, हाणे तू भी जेको मुझी तरफ एकड़ो बालिश थींदो आ मां उन जे तरफ एकड़ो ज़िरा हथ थींदो आहियां। हाणे मां रब थो अचां पंहिंजे शान जे मुताबिक। रब मुस्तफा जे करीब छो पो फवादा यदहू बैन कतफैया। हदीस जा लफ्ज़ आहिनि। मुस्तफा फरमाइन था फवादा यदहू बैन कतफैया। अल्लाह पंहिंजी कुदरत वारो हथ, तवज्जो ॾियो, पंहिंजी कुदरत वारो हथ मुंहिंजे ॿिन्ही कुल्हनि जे दरमियान रखियो। सवलो करे ॿुधायां, सवलो आसान ये समझो अल्लाह पाक इन सा को मिसाल कोन थो ठहे, ला मिसल लहुआ। पर तव्हां के समझाइण जे लाइ ये तो चवां कि मुस्तफा अर्श ते वियो, रब कुदरत वारो हथ ॿिन्ही कुलनि जे दरमियान रखियो। आसान लफ्ज़न में ॿुधाया कि रब मुस्तफा के भाकुर पातो, चयो सोना भली करे आए। भाकुर पाईंदा आहियूं न, भाकुर दोस्त के ईअं करे चवंदा आहियूं त हथ ॿिन्ही कुल्हनि जे दरमियान ईंदो आ। फवादा यदहू बैन कतफैया वजदतु फी सदरिही बरदार। मुस्तफा फरमान था हथ हेॾो रखियो रब पंहिंजे कुदरत वारो हथ, मुंहिंजो सीनो ठरी पियो। महबूब जरा मिलंदो आ न, भाकुर पाईंदो आ न, छा चवंदा दिल ठरी पई, सीनो ठरी पियो। मुस्तफा करीम के रब भाकुर पातो। मुस्तफा फरमाइन था वजदतु बर्दन फी सदरी, मां थद पंहिंजे सीने में महसूस कई। फअरिफ्तु इल्मल अव्वलीन वल आखिरीन। पो अल्लाह ताला मूंखे अॻियनि ऐं पोयनि सभिनी जो इल्म अता फरमाए छॾियो। ॿी रिवायत में आयो अरिफ्तु इल्म समाई वल अर्दीन। मुस्तफा फरमायो आसमान ने ज़मीनन जो इल्म हासिल करे छॾियो। अलासिल मुस्तफा करीम मेराज जी रात रब सां मिलिया। ये जलसो तव्हां इन हवाले सां करायो आ कि नंढड़नि कुरान पढ़ियो। मूं वन नज्म इज़ा हवा मां तव्हांखे ॿुधायो कि न मां कुरान भी मुराद आहे, नंढड़नि जे हवाले सां भी तव्हांखे ॿुधायुमि, मुस्तफा जो मेराज भी ॿुधायुमि, अली साईं जी कुरान सां मोहब्बत ऐं निस्बत भी तव्हांखे ॿुधायुमि। दुआ है अल्लाह रब्बुल इज़्ज़त असां सभिनि खे जेके भी इनाम इकराम मूं तव्हांखे हदीस जे रूह सां ॿुधाया, अल्लाह ताला असांखे तव्हांखे इन नंढड़नि बच्चनि खे सभिनि इन्हनि इनामनि इकरामनि सां अल्लाह नवाज़े। वमा अलैना इल्लल बलाग।